अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो आहे कमर ज़मान हमलानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमलानी TV यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त मां सिंधी ड्रामो तकरार ते अॻु में बि हिकिड़ो वीडियो ठाहे चुको आहियां ऐं जंहिंमें मां टोटल 55 मिस्टेकूं अॻु में ई ॾेई चुको आहियां ऐं अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारी मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे अॼु हिकिड़ो ॿियो वीडियो मां उन्हनि मिस्टेकनि ते ठाहे रहियो आहियां। यादि रखिजो दोस्तों त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उनखां अलावा दोस्तों इहो बि यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयूं पियूं वञनि। उनखां अलावा जेके बि दोस्त ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उनखे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जी आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियां तव्हां दोस्तनि ताईं पहुची सघे। त दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जे वीडियो जी तरफ़। मिस्टेक नंबर 56 किस्त नंबर 19। दोस्तों हिते तव्हां हिन जॻह ते गौर कयो त हिते दोस्तों तव्हांखे एडिटिंग मिस्टेक नज़र ईंदी। हीअ ॾिसो दोस्तों, दरअसल हीअ किस्त हुई 18 जंहिंखे 19 एडिट करे लिखियो वियो आहे। दोस्तों तव्हां गौर सां ॾिसो त लिखियलु एडिट गायब थी वेंदो आहे। मतिलबु त किस्त हुई 18, मतिलबु 18 किस्त वारी एडिटिंग कुझु हिते लॻाई वई आहे जेका भुल में 19 किस्त में अची वई। दोस्तों तव्हां गौर सां ॾिसी सघो था त हीअ हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। दोस्तों उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी ऐं दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में आई या न। ऐं दोस्तों मूंखे इहो बि कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक आहे या न। मिस्टेक नंबर 57 किस्त नंबर 19। दोस्तों हिन सीन में तव्हां गौर सां ॾिसो त हिते ही बहिरामा जी टोपी हींअर हिते बहिरामा जी सिसीअ खां पोइ पासे पई आहे। दोस्तों तव्हां गौर सां ॾिसी सघो था त हिते हीअ बहिरामा जी टोपी हिते हिन डंडे खां बि पोयां ऐं बहिरामा जी सिसीअ खां बि पोयां पई आहे। ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 2 सेकंडनि खां पोइ जीअं ई बहिराम ख़ान खे उथारीनि था त तव्हां ॾिसो हाणे त उहा टोपी हिन डंडे खां बि अॻियां पई आहे। दोस्तों तक़रीबन 2 सेकंड पहिरियां जेका टोपी बहिराम ख़ान जी सिसीअ जे पोएं पासे पियल हुई ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 2 सेकंडनि खां पोइ उहा साॻी टोपी वरी हिते कीअं अची वई। दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 2 सेकंडनि जे अंदरि। बहरहाल दोस्तों हीअ बि वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी ऐं दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक तव्हांखे कीअं लॻी। मिस्टेक नंबर 58 किस्त नंबर 20। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते ॾिसो त हिते तव्हांखे माइक जो हिकु नंढिड़ो टुकड़ो कैमरा जे फ्रेम में चुरपुर कंदे नज़र अची रहियो हूंदो। दोस्तों हीअ ॾिसो हिते ही माइक जो हिकु नंढिड़ो टुकड़ो कैमरा जे फ्रेम में चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। दोस्तों हिते माइक में हिनखे कैमरा जी फ्रेम खां परे रहणु खपे हा त हीअ मिस्टेक ई न थिए हा। बहरहाल दोस्तों हीअ बि वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 59 किस्त नंबर 21। दोस्तों हिन सीन में तव्हां लीमे कमदार ते गौर कयो त लीमू कमदार हिन वक़्तु कैमरा ॾांहुं निहारे रहियो आहे। दोस्तों तव्हां गौर सां ॾिसो त हिते लीमू कमदार हिन वक़्तु कैमरा ॾांहुं निहारे रहियो आहे। दोस्तों लीमे कमदार जी हिन मिस्टेक ते न डायरेक्टर गौर कयो, न वरी कैमरामैन गौर कयो ऐं न वरी एडिटर गौर करे सघियो। इन करे दोस्तों हीअ बि वॾी मिस्टेक थी वई हिन ड्रामे में। दोस्तों उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। दोस्तों अॼु जे लाइ हिन वीडियो में बस एतिरो। उमेद थो कयां त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में प्यारा भरी कमेंट बि ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों यादि रखंदा त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उनखां अलावा दोस्तों इहो बि यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयूं पियूं वञनि। उनखां अलावा जेके बि दोस्त ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उनखे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जी आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियां तव्हां दोस्तनि ताईं पहुची सघे। त दोस्तों हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में। तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।